सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई पारां हर साल जियां हिन भेरे बि रमज़ान जे बाबरकत महीने जे हवाले सां दुबई में रहंदड़ दोस्तनि लाइ अफ़्तार पार्टी मुनक़िद कई वई। अफ़्तार पार्टीअ जी सदारत एसए यूएई जे चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद हसन नुहानी ऐं एसए यूएई जे कन्वीनर दानिश हैदरी कई। अफ़्तार तक़रीब जो ख़ासि महिमान पाकिस्तान कॉन्सुलेट जो डिप्टी काउंसलर जनरल दुबई मोहम्मद अब्दुल्ला ॼाम हुआ ऐं उन सां गॾु पीपल्स पार्टी ख़लीज मुल्कनि जे सदर मियां मुनीर हंस, सिंध फ्रीडम फोरम्स जे अॻवान बशीर आरेसर, पदमवीर, सिंधी संगत जे अब्दुल समद मंगी, मुमताज़ जुनेजो, सिंध डॉक्टर फोरम जे डॉक्टर रसूल बख्श, पीआईए दुबई ज़ोन इंचार्ज मोहम्मद कासिम अब्बासी, फ़हीम टगर, अब्बास कोरेजो, सैफ कुरैशी, नईम भुट्टो, इरशाद चांडियो, इख्तियार जतोई, आमिर चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे कन्वीनर इंजीनियर दानिश हैदरी, फहद थेबो, महरान चोलियाणी, मुनव्वर बुर्दी, फरहान कुरैशी, अयाज़ हैदर चांडियो, मुराद तनियो, सारंग भट्टी, एजाज चांडियो, लेडीज़ विंग मां मुर्क अली, सोमिया सिकंदर, अनम अली ऐं ॿियनि समाजी शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। अफ़्तार तक़रीब में सदारती ख़िताब कंदे एससी यूएई कन्वीनर दानिश हैदरी सभिनी आयल महिमाननि खे भलीकार कयो ऐं चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां असांजी रिवायत आहे त पाण रमज़ानुल मुबारक जे महीने में अफ़्तार जे बंदोबस्त कंदा आहियूं। तक़रीब में आयल सभिनी फोरमनि जे मान वारनि दोस्तनि जो शुक्रियो अदा कयो जिन कोठ ते अची शिरकत कई। पाकिस्तान कॉन्सुलेट जे डिप्टी काउंसलर जनरल मोहतरम मोहम्मद अब्दुल्ला ॼाम चयो त अॼु अफ़्तार डिनर में नौजवाननि सां मुलाक़ात करे ख़ुशी थी आहे। अफ़्तार तक़रीब दौरान नाते रसूल ऐनी ज़ैदी पेश कई ऐं कॉन्सुलेट जे दोस्तनि ऐं महिमाननि खे एससी यूएई जी टीम अजरक जा तोहफ़ा ऐं शील्ड्स पिणु ॾिनियूं।